राणीपुर कूड़ा केस फौरी ख़त्म कया वञनि। सहाफ़ियुनि जो SHO हिंगोर जा मुश्ताक हुसैन जतोईअ ख़िलाफ़ एहतजाज ऐं रैली। उन मौक़े ते सहाफ़ी ताज ख़ैरपुर जे सरवाण सिंध जे नाले वारे कलमकार रईस ग़ुलाम हुसैन चांग ऐं सिंध जे बहितरीन सहाफ़ी जमाल महमूद खोड़ो, आरिफ अली खाकी, अब्दुल रज़ाक लाशारी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि इबरत रिपोर्टर सईद ज़वार हुसैन शाह सां ख़ुसूसी गुफ़्तगू कंदे चयो त SHO असांखे मोतमार धमकियूं ऐं उन सां गॾु कूड़नि केसनि में फासाइण जी लाइ कोशिशूं करे पियो, जंहिंजी मज़म्मत कयूं था। हुन चयो त SSP ख़ैरपुर असां सां वाइदो कयो त कूड़ा केस ख़त्म कया वेंदा जेकॾहिं SHO हिंगोर जा मुश्ताक हुसैन जतोईअ खे न हिदायतूं जारी कयूं हुयूं केस ख़त्म करण लाइ त असां तहरीक हलाईंदासीं। रिपोर्ट सईद ज़वार हुसैन शाह, इबरत न्यूज़, राणीपुर।